नाज़िम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी जैकमाबाद पहुंचंदो। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर अब्बास मस्तोई। जी अब्बास, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, पीपी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो अॼु जैकबाद पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु जैकबाद पहुची जेलनि बाबति सूबाई सलाहकार ऐं पीपी जे डिवीज़नल सदर मीर एजाज़ हुसैन ख़ान जखानी सां संदसि वालदा जी वफ़ात ते ताज़ियत पिणु कंदो। पीपी जी मक़ामी क़यादत मूजिबि बिलावल भुट्टो ज़रदारी सिर्फ़ जखराणी हाउस ते पहुची ताज़ियत बाद वापसि रवानो थी वेंदो। इन हवाले सां अगरि सिक्योरिटी जी ॻाल्हि कई वञे त हिन वक़्तु ताईं सिक्योरिटी जा के बि जेके इंतज़ाम आहिनि उहे न आहिनि कया विया। जंहिं जाइ ते बिलावल भुट्टो ज़रदारी पहुची करे जखराणी हाउस ते ताज़ियत कंदो, उन जाइ ते बि हिन टाइम ताईं को बि पुलिस एहलकार जेको आहे नज़र न आहे अची रहियो। इन हवाले सां जॾहिं असां डिस्ट्रिक्ट सिक्योरिटी इंफॉर्मेशन ऑफिसर सां जॾहिं असांजी ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कईसीं त उनजा नंबर बिल्कुलु बंदि हुया। डीआईबी इंचार्ज जेको आहे अनवर शाह, उनजो नंबर बंदि हुयो। उन सां मालूमात वठण जी कोशिशि कईसीं त हिन वक़्तु ताईं जेको बिलावल भुट्टो जो जेको रूट आहे, जंहिं रूट सां उहो ईंदो ऐं जखराणी हाउस ते पहुची करे जेको आहे उहो ताज़ियत कंदो, ऐं हिन वक़्तु ताईं एसएसपी जैकबाद तरफ़ां बि के बि सिक्योरिटी जा इंतज़ाम जेके न आहिनि कया विया। जी अब्बास, अव्हां जी महिरबानी।